ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे चौथे अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के अम्बरीक राजा जी कथा ॿुधाइनि था। स्वामी सुखदेव जी ॿुधाइनि था त राजा अम्बरीश वॾो धर्मात्मा हो, जेको हर एकादशी रखंदो हो ऐं 12 जे ॾींहुं उन एकादशी विर्त खे खोलींदो हो। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त राजा अम्बरीश विर्त में हुआ ऐं दुर्वासा रखेश्वर अची उन्हनि ते पहुता। तॾहिं राजा अम्बरीश चयो त हे स्वामी, तव्हांखे मां भोजन कराए पोइ पंहिंजो विर्त खोलींदसि। तॾहिं दुर्वासा रखेश्वर चयो त मां गंगा में वञी सनानु करे अचां थो, पोइ अची तुंहिंजो भोजन स्वीकार कंदसि। तंहिंखां पोइ दुर्वासा रखेश्वर वञी गंगा जी जे किनारे ते पंहिंजो पाठ पूजा करणु लॻा ऐं एतिरीअ में विर्त खोलण जी तिथि हुई, जेका साह हलंदी वई ऐं तेरस जो ॾींहुं वेझो पहुचणु लॻो। तंहिं वक़्तु राजा अम्बरीश पंहिंजे पुरोहित सां सलाह करे पाणी ग्रहण करे पंहिंजो विर्त खोले छॾियो, जंहिं ते दुर्वासा रखेश्वर खे ॾाढो क्रोध अचे थो ऐं हू पंहिंजी जटायुनि मां कृत्या नाले स्त्री पैदा कनि था, जेका राजा खे मारण वास्ते हथियार खणी पैदा थी। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण उन ही कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे चौथे अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चयो त हे राजा परीक्षित, दुर्वासा रखेश्वर बेगुनाह राजा के मारण थे चाहियो, तंहिं करे श्री नारायण जी दुर्वासा रखेश्वर जे अधर्म के रोकण लाइ सुदर्शन चक्र के आज्ञा ॾिनी त तूं वञी राजा जी सहायता ऐं रखिया कर, जीअं उनखे को दुख न पहुचे। सो उन ही वक़्तु सुदर्शन चक्र उते अची प्रगट थियो। जॾहिं सुदर्शन चक्र जे प्रकाश सां कृत्या जो बदन जलण लॻो ऐं हू व्याकुल थी भॻी, तॾहिं सुदर्शन चक्र दुर्वासा रखेश्वर खे जलाइण वास्ते हलियो। जॾहिं दुर्वासा रखेश्वर बि उतां पंहिंजा प्राण बचाइण लाइ वठी भॻो ऐं सुदर्शन चक्र उन जे पोयां भॼियो, तॾहिं हू भॼी वरुण, कुबेर, इंद्र वग़ैरह देवताउनि जे लोकनि में इन इच्छा सां वियो त को देवता मुंहिंजी रखिया करे, लेकिन कंहिं बि देवता खे अहिड़ी सुमर्थी न हुई जो दुर्वासा रखेश्वर खे बचाए सघनि। जॾहिं दुर्वासा रखेश्वर किथे बि पंहिंजो बचाव न ॾिठो, तॾहिं ब्रह्मलोक में डोरी वियो। ब्रह्मा जी खेसि ॾसे चयो त ए दुर्वासा, तो उन आदि पुरुष भॻवान जे भक्त जो अपराध कयो आहे, जो असां सभिनी जो ईश्वर ऐं मालिक आहे, जो हिकिड़े पल में ही टिनी लोकनि खे नास करे सघे थो, सो मां तुंहिंजी रखिया करे नथो सघां। जॾहिं दुर्वासा रखेश्वर ब्रह्मा जी वटां बि निराश थी श्री महादेव जी जी शरण में वियो, तॾहिं श्री महादेव जी चयो त ए दुर्वासा रखेश्वर, परमेश्वर जी माया सां असां सभई पैदा थिया आहियूं, लेकिन उन जी माया जो भेद मां ब्रह्मा जी, नारद, सनक आदि कंहिं कपिल देव खां सवाइ ॿियो को बि ॼाणी नथो सघे। तूं उन पार ब्रह्म परमेश्वर जी शरण में वञ त बचंदे, बाक़ी मूं खे अहिड़ी का बि सुमर्थी कान्हे जो तुंहिंजी रखिया करे सघां। सभई चओ जय नारायण भॻवान। जॾहिं दुर्वासा रखेश्वर ॾिठो त परमेश्वर खां सवाइ ॿियो को बि टिनी लोकनि में मुंहिंजी रखिया करण वारो कोन्हे, तॾहिं वेंकटनाथ जी शरण में वियो ऐं स्तुति करे वेनती कई त
मूं तव्हांजे भक्त जो अपमान कयो आहे, तंहिं करे सुदर्शन चक्र मूंखे मारणु चाहे थो। हाणे मां तव्हांजी शरण में आयो आहियां। कृपा करे शरण आए जी लॼ रखी मुंहिंजी रखिया करियो। इहा ॻाल्हि ॿुधी वेंकटनाथ चयो त ए दुर्वासा, मां टिनी लोकनि जो मालिक आहियां, पर मुंहिंजो भक्त ते को बि वस हली नथो सघे। मां भक्त जे आधीन रहां थो। मूंखे पंहिंजो भक्त अहिड़ो प्यारो आहे जहिड़ो मां पंहिंजे बदन लक्ष्मीअ खे बि नथो ॼाणां। जीअं पतिव्रता स्त्री पंहिंजी शेवा सां पंहिंजे पतीअ खे वस में करे वठे थी, तहिड़ी तरह मां पंहिंजे भक्त जे वस में रहां थो ऐं निर्गुण भक्त संसारी सुख छॾे सिवाइ हरि चरणनि जे ध्यान जे ॿी का बि इच्छा नथा रखनि ऐं मूंखे पंहिंजो इष्टदेव ॼाणी दिलो जान सां चाहे थो। तंहिं करे मां उन जे वचन खे टोरे नथो सघां ऐं मूंखे पंहिंजे वचन फेराइण जो कुझु सोच नथो थिए। लेकिन पंहिंजे भक्त जो चवणु को बि मेटे नथो सघे। तंहिं करे ए दुर्वासा, मुंहिंजा भक्त ॾाढा दयाल थियनि था ऐं क्रोध खे पंहिंजे वस में रखनि था, कंहिंजो बुरो नथा चाहिनि। जे राजा अम्बरेक पंहिंजे अंदर मां कावड़जी हा त तूं उन हंधि ई जली भस्म थी वञी हा, मूं ताईं बि हिते कोन पहुची सघी हा। तंहिं करे हाणे तूं मुंहिंजे भक्त राजा अम्बरेक जी शरण में वञ ऐं उहो ई तुंहिंजी रखिया करे सघंदो, न त सुदर्शन चक्र खां बची की न सघंदे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जो 4 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।